पुलवामा हमले जे ताज़नि इंकशाफनि पाकिस्तान के इल्ज़ामनि खां बरी करे छॾियो। भारतीय क़यादत दहशतगर्दी खे बहानो बणाए हिंदुत्व जे एजेंडा खे हथी वठाइण चाहे थी। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच वलल कश्मीर जी अॻूणी गवर्नर जी बयान ते रद्दी अमल ॾींदे चयो आहे त भारत खे ताज़नि इंकशाफनि में उथारियल सवालनि जा जवाब ॾियण घुर्जनि। पीटीआई धरणनि मौलाना फज़ल रहमान जे बयान खे संगीन करार ॾींदे जांच लाइ कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त मौलाना फज़ल रहमान मूजिबि जनरल बाजवा ऐं जनरल फैज़ पीटीआई जी हुकूमत किराइण जो वाइदो कयो। जेयूआई ऐं टीएलपी जे धरणनि खे बि कंहिं न कंहिं जी हिमायत हासिल रही आहे। ॾिसणु घुर्जे त अहिड़े क़िस्म जी ख़ातिरीअ में केरु शामिल हो। मामले जी जांच लाइ कमीशन जोड़ियो वञे। पंजाब में नून लीग पारां शुरू कयल तरक़ीअ जे सफ़र खे ॼाणी वाणी रोकी वियो। माज़ीअ जी हुकूमत पंजाब जी अवाम खां नून लीग जी हिमायत करण जो प्लान वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त गुज़िरियल 4 सालनि जी हुकूमत में पंजाब हिक कठपुतली वॾे वज़ीर हवाले थियल हुयो। सूबे जे तरक़ीअ ते ध्यानु ॾियण बदिरां वज़ारत आला जे मनसब खे वफ़ाक़ में सियासी जोड़ तोड़ लाइ इस्तेमालु कयो वियो। लाहौर में नवां मनसूबा शुरू करण त परे जी ॻाल्हि आहे, नून लीग जा मनसूबा बि रोकिया विया। वज़ीर आज़म लाहौर में अवाम खे सहूलियतूं ॾियण बाबति इजलास जी सदारत कई। अवामी मनसूबा तकड़ी बुनियादनि ते मुकमल करण जी हिदायत। पीटीआई चेयरमैन इमरान खान मुल्क जी सियासी रुताल ते ॻाल्हियुनि लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। परवेज़ खटक, एजाज चौधरी ऐं मियां महमूद रशीद ते ॿधल कमेटी जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ सां मुलाक़ात कंदी। गुज़िरियल ई सिराजुल हक़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं इमरान खान सां धार मुलाक़ातूं कयूं हुयूं। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत जे ॻाल्हियूं करण जी नियत नाहे। ही चवंदा कुझु आहिनि ऐं कंदा कुझु ॿियो आहिनि। हिक तरफ़ ॻाल्हियूं ऐं ॿिए तरफ़ इंतकामी कार्रवायूं गॾु नथियूं हली सघनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान पंहिंजे ख़िलाफ़ दाख़िल 121 केसिस खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में घरू दिफ़ा ऐं कानून वारो सेक्रेटरी समेत चीफ सेक्रेटरी आईजी पंजाब ऐं FIA खे अधर बणायो वियो। इमरान खान दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो त संदसि ख़िलाफ़ कोयटा, कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद में 121 केस दाख़िल कया विया आहिनि। पीटीआई जी हिमायतियुनि खे नज़रबंद ऐं गिरफ़्तार कयो वियो। निगरान सूबाई हुकूमत इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। दरख़्वास्त ते फ़ैसिले ताईं अदालत दाख़िल केसिस ते कार्रवाई रोकण जो हुकुम ॾिए। हुकूमत जो महांगाई जे घाणे में पीड़जंदड़ अवाम खे पेट्रोल बम जो तोहफ़ो। पेट्रोल जो फ़ी लीटर 10 रुपया महांगो कयो वियो। पेट्रोल जो नओं अघु मुल्की तारीख़ जी बुलंदतरीन सतह 282 रुपयनि ते पहुची वियो। गासलेर जो फ़ी लीटर बि 5 रुपया 75 पैसा महांगो। हाई स्पीड ऐं लाइट डीज़ल जा अघ बरक़रार, नयूं क़ीमतूं लागू थी वियूं। रोड हादसे में फौत थी वियल मुफ्ती अब्दुल शकूर जी लकी मरवत वेझो अबाणे कब्रिस्तान में तदफ़ीन। मुफ्ती अब्दुल शकूर जो मड़ जनाज़े निमाज़ बाद अबाणे कब्रिस्तान में दफ़नायो वियो। मुफ्ती अब्दुल शकूर जे रोड हादसे में फौत थियण वारे वाक़े जो इस्लामाबाद जे सेक्रेटरीट थाणे ते केस दाख़िल। FIR में ॼाणायो वियो आहे त 8:22 ते मुफ्ती पार्लियामेंट लाजिम लाइ रवानो थियो। 10 वॻे हादसे खां आगाह कयो वियो। कश्मीर भरिसां 11 ॾींहं क़त्ल थियल प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। पुलिस रुॻो केस में नामज़द जवाबदारनि जे घरनि खे ड्राहण बाद हथ हथ रखी वेही रही। नवाब शाह, लाड़कानो, कश्मीर, नौशरफ फिरोज, जेकाबाद, शहदादपुर, मोरो, सकरंड, काज़ी अहमद, सोबदोरो, खैरपुर, नाथन शाह, टनो गुलाम अली ऐं ॿियनि शहरनि में मेहरान इंजीनियर फोरम ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां प्रोफेसर अजमल सावंत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं दुबई में हिकु अपार्टमेंट खे बाहि लॻण सबबि 3 पाकिस्तानियुनि समेत 16 ॼणा सड़ी फौत, 9 ॼणा ज़ख़्मी। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि इमारत जे अपार्टमेंट में एयर कंडीशन्स मां बाहि लॻी। अपार्टमेंट में फाथल 2 माण्हुनि खे हिफ़ाज़त सां कढियो वियो।
बाहि ते बि ज़ाब्तो आंदो वियो।